जहर जिंदगी मां ओ मां घर जो कम कार माला तो लाए छजो। हाँ बा शाम जो मायूं ईंदियूं मंगणे जी तयारी करणी आहे तव्हांखे त फिकुर ई न आहे मुंहिंजो। मंगणी करण जी का बि ज़रूरत न आहे। ज़रूरत न आहे? हा अदा इनके छा थी वियो वरी? मूंखे कुझु बि न आहे थियो। बाबा जो न्यापो खणी आयो आहियां। न्यापो कहिड़ो पिणे न्यापो मोकिलियो आहे? बाबा दी मीरा जो संग ॼण खां इनकार कयो आहे। छा रिश्ते जो जवाब ॾिनो अथसि? आख़िर छा थियो ओचितो जो जवाब मोकिलियो अथसि? तव्हांखे जवाब मिलियो न? बाक़ी सभु कुझु ॿुधाइण जी का बि ज़रूरत न आहे। मतां भुलिजी बि मुंहिंजे दर ते ॼञ वठी अचो, सम्झव? मां चवां थो हफ़्ते कढिबो आहे। अदा त छॾे जी मां खे ज़िंदा कोन छॾींदुसि। सम्झण जी कोशिश कर। पाण में सलाह त कयूं। छा सम्झाया? हमारा बने संभाल पाण के। पुट ये होश न विञा। अञा चई थी त मां होश न विञाया। पुट पहिरियां मालूम त कयो आख़िर मसलो कहिड़ो थियो आहे जो इन वक्त ते अची अल्लाह जवाब मोकिले छॾियो। बाबा इहो कम ओठे जो हूंदो। रबन चाचे अल्लाह खे कंहिं वर्गलायो हूंदो। मूंखे लॻे थो त इन ओठे ई वर्गलायो हूंदो। मामा जी जांच लही थो चा ख़बर त पए चाचा हलण खे कंहिं वर्गलायो आहे। मुंहिंजी इज्जत जो तमाशो केर पियो बणाए? पुट तूं हिन वक्त होश में नाही। तूं जेकॾहिं हुते वेह न त तुंहिंजी ज़बान घटि हथ घणो हलंदा। तूं हिते वेह पहिरियां वञी पूरी जांच त वठी अचां आख़िर मसलो थियो कहिड़ो आहे। हाँ बापड़ी सही तो चवे। ठीकु आहे बाबा तूं वञ ऐं हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छा। वञी थो त कमु ठाहे पोइ मोटिजां। जेकॾहिं मुंहिंजो कमु न ठाहियो त इन घर में पेर बि न रखजां ऐं ना ई मां छॾींदुसि हिन घर में पेर रखण। पोइ तूं पंहिंजी इन कुंवार सां बि न मिली सघंदी। हुननि जी कावड़ वरी तूं मुंहुं मां कढ। बाबा जॾहिं तोखे पंहिंजी कुआर मिठी आ त पोइ अदा पंहिंजी कुआर कीअं छॾींदो? अदा रबन तुंहिंजी कुंवार खे वठी ईंदासीं। इज़त सां न ॾिननि न ॾाढ करे बि वठी ईंदासीं। मूंखे इहो ॿुधाए त तूं करे छा आहे? हा साईं जीअं तो चयो तीअं करे आयुमि। रबन का सुनो होश खोई निकिरी वियो। पोइ त इजो हिते बाइताल करण लाइ पहुता। साईं पर ॻाल्हि त ॿुध न। जेकॾहिं रबन वारा हिते आया ऐं बाबे चयो त मूं इनकार ई न कयो आहे त पोइ गुलाम पोइ तूं बि त मर्द आहीं न, का औरत त न आहीं। उन्हनि खे साफ़ साफ़ खणी चइजाए त मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजी मर्ज़ी। मां जिते चाहींदसि पंहिंजी भेण जो रिश्तो कंदसि। बाबा हाणे पोड़ो थी चुको आहे, हाणे हुनजी कोन लॻी। बसि ॿियो छा? साईं इहा ॻाल्हि त सही आहे पर थींदो वॾो गंद। तूं बि ॿाहिरि आहीं सफ़ा। जेकॾहिं गंद खां डिॼंदे न पोइ 5 लख कोन मिलंदा। इन करे अहिड़ो गंद कजाए जो रबन वारा आसरो ई पले वञनि। पर ॾिस न मुंहिंजी घणी ॻाल्हि न हलंदई। इन कम में तोखे ई अॻियां थियणो पवंदो। ठीकु आहे लाली मां अॻियां आहियां पर तूं बि थोरी हिमत ॼाणाईंदी हलिजांइ। चयमि न मां तोसां गॾु आहियां। उन्हनि मां केर बि हिते ॻाल्हाइण लाइ अचे त अहिड़ो गंद कजाए जो सॼो ॻोठ गॾु थी वञे। भला अहिड़ो तमाशो करणु लाज़मी आहे। जेतिरो वॾो तमाशो थींदो न एतिरो रबन बख़ील थींदो ऐं सावण वारा रिश्तो वठण खां इनकार करे छॾींदा। यकीन करी न पोइ त पंज ई आङुरियूं गीह में आहिनि। पेसनि खे मां पंहिंजी इन्हनि अखियुनि सां पई ॾिसां। रुगो तूं हिमत कर। हाँ सही हाँ इंशाल्लाह तू बस बेफिक्र थी। ॻाल्हि ॿुध शहर पियो वञा कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त ॿुधाए छॾ। न ज़रूरत जो हर सामान घर में मौजूद आहे। को बि कमु हुजे बेखौफ़ चई ॾे। मूंखे तोखां सिर्फ़ इहो पुछिणो आहे त मुंहिंजा भाइर तोसां वरी मिलण न आहिनि आया। हुननि कॾहिं तोखां मुंहिंजो हाल अहिवाल न आहे वरितो। तुंहिंजे भाइरनि तोखे मुई सहाए छॾियो आहे।
बज़ाहिर तूं जीअरी आहीं, पर उन्हनि जी नज़रनि में तूं मरी चुकी आहीं। इहो उन्हनि जो हक़ बणिजे थो, छो त मूं कम ई अहिड़ो कयो आहे ऐं इन गुनाह जो को बि कफ़ारो न आहे। तो एॾो वॾो गुनाह न आहे कयो जंहिंजो को फारो न हुजे। हर गुनाह जी मुंहिंजो मौला माफ़ी ॾींदो आहे, बशर्ते हू सची दिलि सां तौबा ताइब थिए ऐं ॿीहर गुनाह करण जे लाइ तयारी न करे। मां पुलिस रातों गुज़री चुकी आहियां, छा अञा बि गुनाह जो सोचींदसि? जेकॾहिं तुंहिंजी दिलि साफ़ आहे न, पोइ तुंहिंजी मंज़िल बि आसान थी वेंदी। तो मथां जेके इल्ज़ाम लॻानि न, आस्ते आस्ते वर्कनि में गुम थी वेंदा। तूं पाण खे इन क़ाबिल बणाए छॾ जो हिकु हिकु माण्हूअ जे साम्हूं तुंहिंजी इज़त बहाल थी वञे। मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी वई आहे न? पंहिंजो पाण खे उन क़ाबिल कीअं बणायां जॾहिं त मुंहिंजे अंदर जो इंतकाम मूंखे हिकु पल बि सुख सां रहण नथो ॾे। अधीअ जो संग रब खे छा सम्झाई? ओ शराब होश खां कम वठ। बाबा मां चवाए तो माठ करे बि न त तोसां गॾु हिन खां बि फैस तो करे घर मां ॿाहिरि कढंदुसि। ओड़ा हाणे हिते बीठो छा थो करी? जवाब ॿुधी छॾे न, हाणे निकिरण जी कर हल। भाॼाई तूं असांजे घर जी वॾड़ी नाही जो फ़ैसिलो पई थी ॿुधाई। छोरी मूंसां वात थी हणे ऐं तूं अञा बीठो हिनखे ॾिसी थो। मां चवां थी तो हाथ न वॾा खेल अॼुकल्ह हिला लच रचाए, सगी भेण खे भात ॾे थो खपाए, सगी भेण खे भात ॾे थो खपाए। पोती भेण थी छो तो असांते ज़ुल्म करे? अलाह जो वास्तो थी बस कर, न्याणीअ ते एॾो ज़ुल्म न कर। कुछ हया कर, शर्म कर। बस मां चवाए तो असांजे मामले मां निकुर न त फैस तो कदो सोच निकुर। भाउ सावण हिन वक़्तु मूंखे माफ़ी ॾे। मां आशा थो था न आशा ॿुधाई छा चयो तोखे? बिचो ई कन खोले सब ॿुधी छॾो। असां सभिनि जी भलाई हिन में आहे त बाबा तूं वञी उन जे दर वञी उन्हनि खे घर में जवाब ॾेई अच। ही त मुंहिंजो नमूनो हो। हिकिड़ी ॼञ असांजे दर ते आई, पोइ असां अहिड़ो त तमाशो कंदासीं, अहिड़ो त तमाशो कंदासीं त पूरी ॼञ तव्हां ते थुकींदी पोइ वेंदी। अचो साईं अचो त। आयो खेर सां हो जमालो, ओ जेको खटी आयो खेर सां हो जमालो। अदा धमाल लगी आई धमाल। सोरे वॾो गंद क्यों थी? जय अलावा मां तोखे छा चयो त इहो छोरो वॾो गंद कंदो?
5 लखनि रुपयनि जे करे इहो पंहिंजे पीउ माउ खे घुटो ॾेई मारींदो। ॾिस जा इन जो मक़सदु अॼु मंगणो कोन थींदो। इहा त शाम ख़बर पवंदी त मंगणो थिए थो या न। बाक़ी हिन वक़्तु त मलाखड़ो लॻो पियो आहे। बाक़ी रही ॻाल्हि खटे केरु थो इहो मलाखड़ो, इहा शाम ख़बर पवंदी। इहा मल छोरो ई खटींदो। ॾिस जा जेकॾहिं इहा मल इन जे हथनि मां निकिरी वई त इहो वाका करे पूरी ॻोठ खे कठो कंदो। ॾिस जा भले इहो छोरो गुलाम होश वञाए, पर अॻियां बि रबन ऐं राणो अथसि। उन्हनि बेवकूफ़नि मां जान छॾाइण न एतिरो सवलो नाहे। जॾहिं हिकु पुट पंहिंजे पीउ ऐं माउ जे कंध ते काती रखंदो त पोइ ॿाहिरियों माण्हू छा करे सघंदो? मुंहिंजो की इहे गुलामूं जा बोकट ॿुधा आहिनि न, ऐं सावण खे मुंहुं लड़काईंदो हिननि जे घर मां निकितो ॾिठो आहे। इन मां मूं इहो ई अंदाज़ो लॻायो आहे त अल्लण हथियार फिटा करे छॾिया हिन पुट जे अॻियां। जेकॾहिं पहिरीं मल छोरो मारे थो वञे त सम्झ 3 लखनि जो हक़दार आहे। जेकॾहिं असां 3 लख रुपया उन जे तिरी ते रखिया, ईअं सम्झ त हू पीउ मात छा पर सॼे ॻोठ सां विढ़ंदो, सॼी दुनिया सां विढ़ंदो। छो त मुंहिंजो नालो आहे ओठो, हणंदो आहियां सोठो, अहिड़ो हणंदो आहियां सोठो जो बकरी ॾिक थी न करे। फिलहाल तकड़ न कयो बाबा, हलण चयो त मां हेॾां अचां थो। बाबा बाबा मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो ॿुधाए त इन चाचे हलण चयो छा? चयुमि न, उते गुलाम ऐं संदसि ज़ाल लाली सकीना ऐं हलण खे ॻाल्हाइण ई कोन ॾिनो। एतिरो गंद कयूं जो मूं वापसि अचण में पंहिंजी भलाई सम्झी। हाणे तूं ई ॿुधा बाबा, त हाणे छा कयूं? अब्बा, असांखे जेको कुझु करिणो आहे उहो माई सकीना ऐं अलण जी सलाह ते ई त करिणो आहे न पुट। हा अदा, हींअर तव्हांखे सब्र सां ई कमु वठिणो पवंदो। कमु अॻु में ई फिटी वियो आहे। हाणे जे तकड़ कईसीं न त अदा इहो कमु बि न थींदो। 2 मिंट पुट, अलण हेॾे अचे थो, पोइ हुन सां सलाह कयूं था। ॾिसूं था अलण छा थो चवे। किथे पुट जे खौफ़ खां रिश्ते ॾियण खां इनकार त कोन थो करे। न बाबा न, कुझु बि थिए छा बि थिए, मां जो अॼु मीरा सां मंगणी करे ईंदुसि। पोइ भल ॾींहुं गुज़री वञे, राति जो को बि ॼञ वारो न हले, घर जा 4 भाती वठी मां मीरा सां मंगणी करे पोइ मोटंदुसि। अल्लाह भलाई कंदो अब्बा, अलण खे अचण त ॾे। अदी, मूं तोखे छा चयो त इहा मंगणी कान थींदी? अदा, किथे इहो कम तुंहिंजो त नाही? गुलाम भला मुंहिंजी मञींदो जो मुंहिंजे चवण ते अची एतिरो गंद कंदो? अदा, बाक़ी कंहिं गुलाम जा कन भरिया आहिनि? कन कंहिं कोन भरिया अथसि, पैसनि लाइ अची छितो थियो आहे। जीअं भेण जे संग जो लख 2 रबन वारनि को कढां। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त रबन वारा लख 2 ॾेई करे संग कढंदा। संग तॾहिं कढंदा जॾहिं गुलाम राज़ी थींदो। अदा, शाम ताईं गुलाम खे राज़ी करे वठंदा। ॻोठ में मंगणी जो सॾ हलायल आहे। रबन वारा पंहिंजे मथां माण्हू थोड़े खिलाईंदा। ॾिसूं था शाम ताईं छा थो थिए। रबन वारा मंगणी करण में कामयाब था वञनि या मुंहिंजो नंबर लॻंदो। तव्हांजो मुंहिंजे घर जे ॿाहिरां कहिड़ो कमु? ही रस्तो आहे। इहो त मां बि ॾिसां पियो। छा तूं हितां माण्हुनि जो गुज़रण बंदि कंदे? ॾिस कमाल खान, न ही मां नंढड़ो ॿार आहियां, न ही तूं बेसमझ ॿार। इन्हीअ करे चवाई थो त झेड़े जे तरफ़ न वध। अॼु हितां गुज़री पियो, भल गुज़री वञ। ॿीहर के कम सां बि तो न गुज़रजांइ, न त तोखे चङी तरह ख़बर आहे। हालार जी सट थॾे ते दुश्मन झट। अजायो होश न विझा हालार खान। मां हितां कमे कारे ईंदुसि ऐं वेंदुसि। जेकॾहिं तोखे ॾाढ ॾेखारिणो आहे त पोइ तोखे इजाज़त आहे। मां नथो चाहियां अड़े तुंहिंजो शैतानी पाछो बि मुंहिंजे घरनि जे भितियुनि जे मथां पए। इन करे चवां थो त मूंखो टरी पासो कर ऐं बेमक़सद दुश्मनीअ खे दावत न ॾे। कमाल खान न ॾे। हालार खान बेमक़सदी दुश्मनी नाहे।
जेको तो मूंखे सॼे ॻोठ में रुसवा कयो आहे, जेसीं ताईं उहो हिसाब बराबरि नथो थिए, ही मुंहिंजो शैतानी पाछो तुंहिंजे मथां कॾहिं न हटंदो। छो त कमाल खान उहो कारीगर नांग आहे जेको पंहिंजो वेर कॾहिं बि न आहे विसारींदो, कॾहिं बि न। ही हाणे ओसी ताईं न मुड़ंदो जेसी ताईं उफट न मरंदो। शायदि हिनखे इहा ख़बर न आहे त हालार जी सट थॾे ते दुश्मन चट। लॻो मुंहिंजी मां लॻो न मां वञा थो सावण वारनि जे घर। अलाह कंदो त हिन ॻाल्हि जो को न को हल निकिरी ईंदो। बाबा इन जो को बि हल न आहे। तूं सुठो वञी सावण वारनि खे रिश्ते जो जवाब ॾेई अचो बस। हा पुट, मां ईअं थो कयां जो तूं चईं थो, जेको तुंहिंजो हुकुम। भलाई बि इन में ई अथव। अजायो ॼञ दर ते अचे सॼो राज खिले, न इन में तव्हांजी इज़त आहे न असांजी। माई तूं कहिड़ी इज़त जी ॻाल्हि थी करे? हा तूं ऐं गुलाम हिन घर जी इज़त खे छॾियो आहे जो असां बदनाम पिया कयूं? न न, असां त घर जी इज़त खे छॾियो ई न आहे। जेका छोरी मीरा वते थी गिटियनि में घुमंदी, उहो मोबाइल हथ में खयो नचंदी ॻाईंदी गाना चवंदी वते थी। इन ॻाल्हि में तव्हांजी इज़त वधे थी, हा न? मुंहिंजो नालो न खण भाॼाई। बस कर पुट, बस कर। अम्मा तूं हिन सां पुॼी कोन सघंदी। तूं थोरो ॻाल्हाईंदे न ही तोखे वरी पिया कुटींदा। तूं दुआ कर, आउं वञा पियो अॼु सावण वारनि जे घर। अलाह कंदो त ख़ैर थी वेंदो, ठीकु आहे न पुट? न रो मोटण जी कजाए, छोरो होश में न आहे। बाबा जेकॾहिं तूं हुननि खे रिश्ते जो जवाब ॾेई अचे थो त ठीकु आहे, बाक़ी जेकॾहिं मां होश मां निकितुमि न त पोइ राज ॾिसंदा। राज हा छोरा बाबा हुकुम ईअं थो हलाए न, असांखे खाराए थो। बस कर राज। अदा तूं छा थो सम्झी त रबन मंगणी करण में कामयाब थी वेंदो? सवाल ई पैदा कोन थो थिए। ॾिसे नथो चूचटी सॼे ॻोठ में बंदि लॻो पिया। जेकॾहिं न इन्हनि सां रिश्ते जी हा थिए हा त ईअं सॼे ॻोठ में इको साउंड जा आवाज़ हुजनि हा, एॾा टरड़ा अथई। इहा ॻाल्हि बि आहे, ॿुधण में त चूचट बि कोन थो अचे। भा कुर्बान, गुलाम अहिड़ो कमु करे छॾियो आहे, बिन रबन जे मुंहं में सम्झ दांगी मलची वई, दांगी। उतां रिश्तो टोड़ाइण में कामयाब वेंदो, पर तोखे रिश्तो वरी बि न ॾींदो। कुर्बान, जॾहिं उतां रिश्तो टोड़ाइण में कामयाब थी वियो न त उन खां पोइ मूंखे रिश्तो ॼणण में को बि उन्हनि लाइ मसइलो न थींदो। बसि सिर्फ़ु हिकु दफ़ो गुलाम जे पीउ माउ जे अॻियां दाॿो वेहिजी वियो न त पोइ इहे गुलाम खां पुछी बि कोन सघंदा। पोइ उन घर में हर फ़ैसिला गुलाम जा ई हलंदा। भलाई थी वेंदी अदा, ख़ुदा कंदो त मीरा जो संग तोखे ई मिलंदो, पर छोरी अथई वॾी ख़तरनाक, उन्ही खे संभालण ॾाढो ॾुखियो अथई। अरे कुर्बान, छा में संभालण ॾुखियो आहे? लुकमान आया लुकमान, छोरीअ खे हिकिड़ी मार मिली न, छोरी पाण ई सुधरी वेंदी या मोबाइल हुन खां विसरी वेंदई। हिन वक़्तु कोई छोरीअ खे चवण वारो ई कोन्हे को, हुनजे लाइ उहा होश मां ई निकितल आहे। बाक़ी पादरनि त चङनि भलनि खे सुधारे छॾियो, पोइ इहा छोरी कीअं न सुधरंदी? तुंहिंजे भाउ जो ज़ोर लॻो पियो आहे त कमाल खे शादी जे लाइ तूं राज़ी कर। भाॼी शादी बि कंदासीं, पर तकड़ शादी आहे। शादीअ खां सवाइ ज़िंदगी अधूरी आहे। आख़िर अकेली ज़िंदगी केसि ताईं गुज़ारींदी? भाॼी शादी खां पोइ माण्हू कैद थी थो वञे, ऐं ही आज़ाद ज़िंदगी आहे। फ़िलहाल मां कैदी नथो बणणु चाहियां। फ़िलहाल कुझु साल मूंखे आज़ाद गुज़ारण ॾियो। तुंहिंजे भाउ शादी कई, छा उहो कैद थी वियो? इहा दादा खे ख़बर हूंदी। हिन ॻाल्हि खे न मां तव्हांखे सम्झाए सघंदुसि, न ई तव्हां सम्झी सघंदो। पोइ छा चवां तुंहिंजे भाउ खे त कमाल शादीअ खां इनकार करे छॾियो? अदा खे चयो त कमाल मूंखे चयो आहे त जेसि ताईं का छोकिरी मुंहिंजी दिलि खे नथी वणे तेसि ताईं मां शादी कोन कंदुसि। छो? कलसूम तोखे पसंदि न हुई? भाॼी कलसूम जा अमाल तव्हांजे साम्हूं आहिनि,
इहो शुक्र थियो जो मूं कलसूम सां शादी न कई। जेकॾहिं शादी खां पोइ कलसूम जी बदनामी असांजे साम्हूं अची वञे हा त पोइ मां त छा पर अधो वॾो बि गंद खणी न घुमे हा। इहे असांजे मथां मालिक जा लख एहसान आहिनि जो इहो रिश्तो कोन थियो। हिन करे मां तकड़ कोन थो कयां जेसिताईं का बावकार इज़तदार घराणे जी छोकिरी नथी मिले तेसिताईं मां शादी कोन कंदुसि। तोबा तोबा, माण्हू खिलाए मारिया अथनि। हलण जे घर में जेको गंद पियो हले उहा त तोखे ख़बर आहे न। हा हा ख़बर आहे। इहो हलण वारो छोरो असुल होश में ई कोन्हे। अञा चई पियो त पंहिंजे छोकर लाइ उतां संग वटि। अलाह बचायो आहे। इन गुलाम गंद कयो आहे पर इहे रबन वारा राज़ी करे वेंदसि। केतिरो राज़ी कंदसि जेसि ताईं ने छोरे जे खीसे में 2 रुपया विझंदा न तेसि चुप हूंदो। जेॾी महिल पैसा खुटा न वरी इहो छोरो गंद कंदो। आख़िर केसि ताईं इहो मामिलो ईअं पियो हलंदो? ओसी ताईं हेठां ई कंदा रहंदा जेसी ताईं ने छोरीअ खे परणाए ॻोठ नथा वठी वञनि। भली परणाए वठी वञनि पर यादि रख मुंहिंजा इहे लफ़्ज़, इहा ॿिए 3 ॾींहं ॾिसजां ग़ुलाम पंहिंजे दर ते इन छोरी खे विहारियो वेठो हूंदो। इन मीरा जो घर कॾहिं बि कोन थियो। मालिक उन्हनि सां भलाई कंदो। शुक्र करजो तूं ऐं मां बची वियासीं। हाणे चवंदा न आहिनि ॿुधी थी नी त ॿियनि जो ख़ैर त पंहिंजो बि ख़ैर। शाम मंगणो आहे, घर में छिक छिका लॻी पई अथनि। इहा शाम जो ख़बर पवंदी त मंगणो थिए बि थो अलाए न। चाचा ही बात छा पियो ॿुधां चाचा? चाचा चओ न, चओ त इहो सभु कुझु कूड़ आहे। चाचा कसम सां मां मीरा सां सच्ची मोहबत कंदो आहियां। जेकॾहिं न मुंहिंजो मीरा सां मंगणो न थियो। ख़बर आहे पुट, जेकर अॼु मंगणो न थियो त अवां ते माण्हू खिलंदा पुट। अवां जी वॾी बदनामी थींदी बाबा, ॼाणा थो। थक भेण, असांजी इज़त खे ऐं माण्हुनि जे खिलण खे मूंखे माण्हुनि जी का बि परवाह न आहे परवाह मूंखे। मूं कॾहिं बि इहो न आहे सोचियो त मंगणो न थियो त माण्हू मुंहिंजे मथां खिलंदा। मां मीरा सां दिल जान सां मोहबत कंदो आहियां। उनखे मां पंहिंजी जान खां वधीक चाहींदो आहियां। जेकॾहिं तव्हां रिश्ते खां इनकार कयो न त मां ज़िंदा कोन किरियूं थी वञा आयो आहिनि चाचो। हाणे मसइले खे हल कंदो, तूं संभाल पाण खे। अरे न फ़कीर, ॾिसी थो न मुंहिंजे छोकिरे जी हालत। जेकॾहिं हिनखे मीरा न मिली त मुंहिंजो पुटु चरियो थी वेंदो। अदा मां पोती लाइ वेंदी आहियां तव्हांखे। मां मीरा मुंहिंजी झोली में ॾे मुंहिंजा अदा। मां इनका बनाया मूंखे निहायत शर्मिंदो आहियां तव्हांजे साम्हूं। मूंखे माफ़ कर। चाचा तूं ईअं न सोच त मीरा असांजे घर में ॾुखी थींदी। चाचा असांजो घर त प्यार कंदड़ घर आहे। मीरा अदा रबनि जी दिलि ते न पर असां सभिनि जे दिलनि ते राज कंदी। असां पाण खणी ॾुखनि ऐं सूरनि में गुज़ारियूं पर पंहिंजे हिसे जूं समूरियूं ख़ुशियूं असां मीरा खे ॾींदासीं। मुंहिंजी मिठी अम्मा, मूंखे ख़बर आहे त असांजे घर खां वधीक मुंहिंजी न्याणी अव्हां वटि ख़ुशि रहंदी बाबा। जेके ख़ुशियूं मां पंहिंजी न्याणी खे ॾेई न सघियो उहे सभु ख़ुशियूं मुंहिंजी न्याणी खे हिन घर में मिलंदियूं। चाचा पोइ असांखे कहिड़ी ग़लती थी वई जो तव्हां असांखे रिश्ते ॾियण खां इनकार करे छॾियो? असांजे घर में त ख़ुशियूं हुयूं पर तव्हांजे अचानक न्यापे असांजी ख़ुशियुनि खे मातम में तब्दील करे छॾियो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।